नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो में ॻोठ शेर खान खोसो जे रवासी कोसा برادري जे माण्हुनि पारां ज़फर खोसो, परान खोसो, सिकंदर खोसो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त संदसि ज़ाती ज़री ज़मीन है जेको हू आबाद कंदड़ हुआ। बाअसर शाह नवाज़ असांजी ज़मीन ते कब्ज़ो करण जी कोशिश करे रहियो आहे। बाअसर असांजी ज़मीन ते पुलिस पिकेट हणी छॾी आहे। असांजी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। पुलिस बि बाअसर शाह नवाज़ शाह जी धुर बणियल लाइ दांह करे थकिजी पिया आहियूं, पर संदसि केर बि दांह ॿुधण वारो न आहे। बाअसर ज़बरदस्ती ज़मीन ते कब्ज़ो करे रहियो आहे, पर खांसि केर बि पुछण वारो न आहे। इलाइक़े जे चूंडियल नुमाइंदनि खे पिणु दांह ॾिनी आहे, पर केर बि दांह ॿुधण वारो न आहे। इन्हनि मुतालबो कयो त ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराए बाअसर ख़िलाफ़ कदम खयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।